पार्ट्स ऑफ स्पीच जो आने टेओ नंबर से ऐसा सिखाऊंगा, ठीक है। टेओ नंबर क्या होता है? एडजेक्टिव। एंड डेफिनेशन दैट इंग्लिश में एन एडजेक्टिव इज अ वर्ड व्हिच टेल्स अबाउट क्वालिटी, क्वांटिटी, virtue and vice of a noun or pronoun। हसनियन था तो सिफत वो लफ्ज़ आहे जेको इस्म या ज़मीर जे खासियत, मिक़दार, गुना ऐं अवगुण जे बारे में निशानदेही करे थो। माना छा चई? सिफत वो लफ्ज़ आहे जेको इस्म या ज़मीर, माना इस्म या ज़मीर जी छा करे? खासियत के या मिक़दार, गुना, अवगुण के छा करे? निशानदेही करे। त उन के असां छा चवंदासीं? सिफत चवंदासीं। सिफत लफ्ज़ जी माना छा आहे? सारा। सिफत लफ्ज़ जी माना छा आहे? सारा करण, ठीक है। हां एग्जांपल ॾिसो, अख्तर इज अ लेजी बॉय। अख्तर हिक छा आहे? छा आहे अख्तर? सुस्त। माना ये जेका हिन जी छा आहे? क्वालिटी आहे, ठीक आहे। सुस्त हिन खे मां चवंदा आहियूं एडजेक्टिव। दिस इज अ शार्प नाइफ। हे जेको शार्प वर्ड आहे हिन खे असां छा चवंदा आहियूं? एडजेक्टिव आहे। हाणे एडजेक्टिव जा घणा क़िस्म आहिनि? देयर आर 7 काइंड्स ऑफ एडजेक्टिव। एडजेक्टिव जा घणा क़िस्म आहिनि? 7 क़िस्म आहिनि। उन मां नंबर पहिरियों कहिड़ो आहे? एडजेक्टिव ऑफ क्वालिटी। क्वालिटी माना खासियत, ठीक है। हाणे खासियत कीअं बयान कजे? द एडजेक्टिव व्हिच स्टेट्स द काइंड, स्टेट और क्वालिटी ऑफ अ नाउन और प्रोनाउन। सिंधी उहा सिफ़त जेका के इस्म या ज़मीर जो किस्म, काइंड माना किस्म, हालत, स्टेट या खासियत है और क्वालिटी बयान करे तो उन के असां एडजेक्टिव ऑफ क्वालिटी चवंदा आहियूं, यानी सिफ़त खासियत चवंदा आहियूं। कहिड़ी बयान करे? इस्म या ज़मीर जो किस्म, हालत, खासियत के बयान करे। जीअं त एग्जांपल आहे, द कैमल इज अ यूजफुल एनिमल। यूजफुल एनिमल कहिड़ा? कैमल। कैमल छा आहे? इस्म या ज़मीर आहे? इस्म। शाबाश। माना हिन नाउन के ही छाते असां ॿुधाए थो त हिन जी कहिड़ी ख़ासियत आहे, ठीक आहे, यूजफुल। उन खां पोइ ही इज अ बैड बॉय। ही कहिड़ो छोकिरो आहे? खराब। ही जेको बैड आहे ये एडजेक्टिव ऑफ क्वालिटी आहे। हाणे देयर इज अ हॉट वाटर इन द जग। हे जेको हॉट वर्ड आहे इहो छा आहे? क्वालिटी आहे, ठीक आहे, एडजेक्टिव ऑफ क्वालिटी। असलम इज अ रिच स्टूडेंट। असलम छा आहे? रिच स्टूडेंट। ही जेको रिच वर्ड आहे इहो छा आहे? एडजेक्टिव ऑफ क्वालिटी। नंबर बियो एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी। हाने एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी माना सिफत मिक़दारी। हाने डेफिनेशन दैट एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी shows the quantity of a thing, material or abstract। सिफत मिक़दारी के छे मादे या के मादे जो मिक़दार जी निशानदेही कंदी आहे। एग्जांपल, देयर आर सम बुक्स ऑन द टेबल। हाने ही जेको आहे सम छा आहे? मिक़दार थो ॿुधाए, ठीक आहे, क्वांटिटी थो ॿुधाए। देयर आर सम बुक्स ऑन द टेबल। नंबर बियो, इज देयर एनी मिल्क इन द जग। हिते एनी वर्ड छा आहे? क्वांटिटी थो ॿुधाए, ठीक आहे। हाने नंबर बियो, आई पेड हाफ फेयर इन द बस। हाफ एनी सम, ठीक है। ही छा था ॿुधाइनि? असांखे क्वांटिटी था ॿुधाइनि, ठीक आहे। त ही जेके वर्ड आहिनि ये क्वांटिटी था ॿुधाइनि असांखे। त मिसाल, आई पेड हाफ फेयर इन द बस। मां बस जो अधु किरायो ॾिनो आहे। या त इज देयर एनी मिल्क इन द जग। छा जग में खीर आहे, ठीक आहे। माना ही असांखे छा था ॿुधाइनि? क्वांटिटी था ॿुधाइनि वर्ड। उन खां पोइ नंबर 3 ते एडजेक्टिव जो किस्म आहे एडजेक्टिव ऑफ नंबर, सिफ़त अददी। डेफिनेशन दैट दिस एडजेक्टिव शोज दैट हाउ मेनी एंड इन व्हाट ऑर्डर अ नाउन इज टेकन, ठीक है। ये सिफ़त ॾेखारींदी आहे त इस्म केतिरे ऐं कहिड़े तरतीब में वरितो वियो आहे। एग्जांपल जीअं, देयर आर 10। 10 छा आहे? नंबर खे छो करे थो? एडजेक्टिव ऑफ नंबर के छो लगा? देयर आर 10 बुक्स ऑन द टेबल। देयर आर 7 डेज इन अ वीक। माने को नंबर कंहिंखे ज़ाहिर करे त उन खे असां चवंदा आहियूं एडजेक्टिव ऑफ नंबर, ठीक आहे। ओके।